बाबा तू पाजी कावल के छॾे जाबर सां हथ तोखे मिलाइणो पवंदो। ईअं न थिए जो असां सभु टंगिया बीठा हुजऊं। हथ मिलाईंदोसांसि, ज़रूरु मिलाईंदोसांसि, पर थोरो ब्रेक ते पेर रखो। बाबा जाबिर होश मां निकिरी वियो आहे, बाक़ी मूंखे नथो लॻे त हू ॿीहर तोसां ॻाल्हाइण ईंदो। ॿुधो, जबर जी कांच इन महिल धोबी बि कोन था धोअनि, तव्हां छा था सम्झो त ॿीहर ईंदो? हाँ जेकॾहिं कांच हुन जी धोबी नथो धोए त असांजो कांचू वरी कहिड़ी सलामतूं न। अरे ॿुध, तूं जो पंहिंजो पाण खे शींहं पुठि सड़ाईंदो हुई, अञा कुझु थियो ई कुझु न आहे, अॻे ई पंहिंजी कांच किन करे छॾी आहे। छो बाबा तुंहिंजी नज़र में जा कुझु न आहे थियो। बाबा हिन हथनि सां रावल खान खे ज़हर पीआरियो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि चाकर खान खे ख़बर पई त असांखे सुधाए कोन छॾींदो हू। बाबा जेकर इहा ॻाल्हि ज़ाहिर थी त रावल खान खे ज़हर पियारण वारा असां आहियूं, पोइ त जाबर पंहिंजी जान छॾाए वेंदो। ॿुधो, तव्हां सम्झो पिया त सिज उभरे पियो, पर मां चवां थो त इहो जबर जे लाइ सिज लहे पियो। उहो कीअं बाबा? बाबा इहो जेको मसइलो खड़ो थियो आहे न, इहो मसइलो खड़ो थियो आहे त जाबर ई मुंहिंजी भेण हसीना खे ने रावल खान पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो हो। हाणे त असांजे लाइ रस्तो बिल्कुलु साफ़ लॻो पियो आहे। ख़बर अथई छो? इहो ईअं त जॾहिं बि को राज़ ज़ाहिर थियो न, त मां चाकर खान जे अॻियां वञी भलो साईं रखंदुसि ऐं ॿुधाईंदोसांसि त हिन खां पहिरीं, पर शादीअ खां पहिरियों ई इन जाबिर ऐं हसीना जो पंहिंजो पाण में चकर हलंदड़ हो। जॾहिं इहो राज़ रावल जे साम्हूं ज़ाहिर थियो न, त पोइ इन मुंहिंजी भेण इन जाबिर गॾिजी इन रावल खान खे ज़हर ॾिनो। सम्झो, इहा सॼी हिस्ट्री ॿुधाईंदोसांसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।